ॾे परॾे में मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। अक मौजूद चाक चङा भला जोड़ मता राखी खीरा सूदा कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे दिले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी चेलार छाछरो कांटियो डीपलो इस्लाम कोट नंगर पारकर कारूंजर कजलासर नैणीसर खां कासवे ताईं ऐं उतां उमरकोट ज़िले जे थर जी सरहदी पट्टी खे लॻंदड़ रेलवे स्टेशन खोखरा पार खां वासरबाद जालूचुरो पर्ची स्टेशन छोर न्यू छोर आसीसर साडर सोमरासर ढोरो नारो पिथोरो खां थींदे उमरकोट नबीसर नोट ऐं समूरे कस में वसंदड़ मारूड़नि ढाटीड़नि तोड़े लीके जो उन पार बाड़मेर जैसलमेर बीकानेर जोधपुर रण कच्छ ऐं कच्छ भुज में वसंदड़ मारूड़नि ढाटीड़नि सांगीड़नि खे बि भलीकार। पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो। पंहिंजो चैनल तव्हांखे कीअं थो लॻे? ही लोकगीतनि जूं कहाणियूं, ही स्टोरीज़, ही लोकगीतनि जा दास्तान ऐं ॾे परॾे हिंद सिंध में मशहूरु हैदर रिंद फौजिया सुमरो तोड़े ॿियनि लोक फनकारनि जे ॻायल मुख़्तलिफ़ गीतनि ते ख़ूबसूरत स्टोरियूं, ही ख़ूबसूरत स्क्रिप्ट ऐं आवाज़ सां तव्हां दोस्तनि जे आॾो शेयर कंदा रहूं था। कीअं थो लॻे पंहिंजो चैनल? इन ते पंहिंजी राय ज़रूरु ॾियो। ऐं जेकॾहिं पंहिंजो चैनल तव्हांखे पसंदि आहे, हिन जे लोकगीतनि मारवाड़ी ढाटकी जे मुख़्तलिफ़ कहाणियुनि कचेरनि ते ॿधल ही ख़ूबसूरत स्क्रिप्ट ऐं स्टोरीज़ तव्हांखे वणनि थियूं त पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो ऐं वीडियो ॾिसी उनखे लाइक करियो, शेयर कयो ऐं कमेंट ज़रूरु कयो। जी हा दोस्तो, अॼु असीं ॻाल्हाईंदासीं हिंद सिंध जे मशहूरु लोक फनकार थर जे तालुके छाछरे जे ॻोठ करीमदाद जे तड़ में जनम वठंदड़ मासूम में मिठड़े आवाज़ जे मालिक फनकार हैदर हिंद जे ॻायल मुख़्तलिफ़ लोकगीतनि ऐं उन्हनि में मारवाड़ी ढाटकी ऐं राजस्थानी रंग ते ॿधल ख़ूबसूरत दास्ताननि ते बाबति कंदासीं तफ़सीली कचेरी। अॼु मौज़ू आहे त हैदर रिंद इन्हनि मारवाड़ी ढाटकी ऐं थरी लोकगीतनि खे ॻाईंदे रोअण हारको ऐं उदास छो थींदो हो। उहे कहिड़ा कारण हुया जो हैदर रिंद उदास थी वेंदो हो? उहे कहिड़ा कारण हुया जो हैदर रिंद जॾहिं इन्हनि गीतनि में दोहिड़नि ॾहुअनि ऐं आलापन जे वसीले जॾहिं पंहिंजो आवाज़ थर जे भड़बांग भिटनि में मौसीक़ी जी दुनिया जे हवाले कंदो हो त हू उदासी में वठिजी वेंदो हो ऐं हुनजे नेणनि में लुड़क तरी ईंदा हुआ। हू रोअण हारको थी वेंदो हो। आख़िर उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं? उहे कहिड़ा सबब हुआ? बुनियादी तौर ते हैदर रिंद छाकाणि जो थर जे मारवड़नि झांगीड़नि ऐं सांगीड़नि सां तालुक़ु रखंदड़ हिकिड़ो सादो सबाजड़ो थरी फनकार हुयो, तंहिंजे करे हुनखे थर जे भड़बांग भिटनि, थर जे रोहिड़े, थर जे कुंभट, थर जे अकनि, थर जे इन्हनि ख़ूबसूरत वारी जे दड़नि तोड़े थर जे पटनि, पासाड़नि, वथाणनि ऐं ग्वाड़ियुनि खां इंतिहा दर्जे जो प्यार ऐं मोहबत हुई। बुनियादी तौर ते थर राजस्थान दुनिया जो ही जो ख़ितो आहे, ख़ासि तौर ते ही सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जो इलाइक़ो मिठी खां वेंदे डीपले ताईं, ही दुनिया जो अहिड़ो रणपट ऐं सहरा आहे जिते रुगो सब्ज़ा ज़ार आहे। हिते वण आहिनि, ॿूटा आहिनि। दुनिया जे अंदरि जिते बि सहरा आहिनि उते रुञ आहे, पर ही वाहिद ख़ूबसूरत सहरा आहे जंहिंमें रोहिड़े जहिड़ा रता गुल बि मौजूदु आहिनि। तंहिंजे करे दुनिया जे इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत सहराई इलाइक़नि में असांजो ज़िलो थरपारकर शामिल आहे। ऐं जी हा दोस्तो, उन थर जे थरी मारूड़नि ढाटीड़नि जा ॾुख दर्द ऐं तकलीफ़ूं ॻाईंदे हैदर रिंद उदास थींदो हो। ऐं कहिड़नि गीतनि ते उदास थींदो हो, इहे ॻाल्हियूं असां तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं हिन वीडियो में। पहिरियों दफ़ो अहिड़ी हैदर रिंद जी हीअ फस्ट टाइम ते पहिरीं ई स्टोरी आहे जंहिंमें इहो ॿुधायो थो वञे तव्हांखे त हैदर रिंद रोअण हारको ऐं उदास छो थींदो हो, हैदर रिंद जे नेणनि में लुड़क छो तरी ईंदा हुआ। जी हा दोस्तो, असीं था ॿुधायूं तव्हांखे त हिन जा कारण कहिड़ा हुआ। बुनियादी तौर ते हैदर रिंद मारू माण्हू हो, ढाटी माण्हू हो, थरी माण्हू हो ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई शाइरनि जे सरताज सुर मारवी में ऐं सारंग में जेके गीत ॻाया आहिनि, जेका शाइरी कई आहे, उहा शाइरी इंतिहा दर्जे जी हुबल वतनीअ ते ॿधल ख़ूबसूरत ऐं
मिठड़े मक़सद सां मौजूदु आहे हज़रत शहादती भिटाई जे रसाले में। ऐं मारवी जो दास्तान ॻाईंदे, मारूड़नि जा गीत ॻाईंदे, मारूड़नि जे उन्हनि गंवारनि, उन्हनि खेटनि ॿनियनि जा समूरा रंग ॻाईंदे हैदर रिंद उदास थींदो हो। हैदर रिंद वसकारनि जो ज़िक्र कंदो हो तॾहिं बि उदास थी वेंदो हो। ऐं हैदर रिंद हज़रत शहादती भिटाई जा ॿोल ॻाईंदे उनजे अखियुनि में लुड़क तरी ईंदा हुआ। हू मारवी जो दास्तान जॾहिं ॻाईंदो हो तॾहिं हू ख़ुदि हुबल वतनी जो हिकु अज़ीम किरदारु बणिजी ॻाईंदो हो। हुनजे लफ़्ज़ लफ़्ज़ में, हुनजे हर हिकु आलाप में थर जो दर्द, थर जूं तकलीफ़ूं, थर जा विछोड़ा, थर जा वढ, थर जूं ॻाल्हियूं, गंवारनि जूं ॻाल्हियूं, बकरारनि जूं ॻाल्हियूं, इहे समूरा रंग हुनजे गीतनि में मौजूदु हूंदा हुआ। ऐं हूअ हीउ गीत ॻाईंदे मुकमल तौर ते थरियो बणिजी वेंदो हो। ऐं पोइ मारवी जे रूप में जॾहिं हू हज़रत शहादती भिटाई जी शाइरी खे झुमगारणु शुरू कंदो हो, ॻाइणु शुरू कंदो हो, तॾहिं ईअं महसूसु थींदो हो त ॼण हूअ मारवीअ खे असांजे साम्हूं मौजूदु आहे ऐं हू मारवी खे ॻाए रहियो आहे। हुबल वतनी जे हिन अज़ीम किरदारु मारवी जे समूरनि दास्ताननि ऐं गीतनि खे मुख़्तलिफ़ फ़नकारनि पंहिंजे मुख़्तलिफ़ ज़ाविये, स्टाइल ऐं अंदाज़ सां हज़रत शहादती भिटाई जी शाइरी जे हवाले सां ॻायो आहे। पर जहिड़े मिठड़े ऐं मासूम आवाज़ सां हैदर रिंद ॻायो आहे, अहिड़ो कंहिं बि न ॻायो आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त हैदर रिंद थर जे मारूड़नि, थर जे सुहागणियुनि जो ज़िक्र कंदे उदास थींदो हो। रोअण हर कोई उदास थियण जो हिकिड़ो कारण थर जे सुहागणियुनि जो विछोड़ो बि आहे। लीके जो हुन पार परिणायल ढाट जूं थर जूं नारियूं ऐं उन्हनि सुहागणनि खे यादि करे जॾहिं हैदर रिंद गीत ॻाईंदो हो त समूरी महफ़िल उदास थी वेंदी हुई। बिल्कुलु साॻे ई तरीक़े सां हुन पार वेठल जेके नारियूं आहिनि, उन्हनि खे जॾहिं हिते थो परिणायो वञे त उहे जॾहिं हैदर रिंद खे इन्हनि थर जे सहराई इलाइक़नि में, वसकारनि वलारनि में, अहिड़नि ॾींहं ॾियारनि ते जॾहिं हू हैदर रिंद जे गीतनि खे ॿुधंदियूं हुयूं या ॿुधंदियूं आहिनि त उहे उदास थी वेंदियूं आहिनि। ऐं हैदर रिंद बि इन्हनि लोकगीतनि खे ॻाईंदे मारूड़नि, झांगीड़नि ऐं सांगीड़नि खे सारींदे सुहागणनि जा सुहाग ऐं उन्हनि जा विछोड़ा, उन्हनि जा वढ, इन्हनि समूरनि मंज़रनि, पस मंज़रनि खे जॾहिं हैदर रिंद पंहिंजे शानदार ऐं मिठड़े ख़ूबसूरत आवाज़ में आलाप जो रूप ॾेई जॾहिं ॻाईंदो हुयो पंहिंजे गोॾे ते हथ हणी पंहिंजे हिकिड़े क्लासिकल स्टाइल सां, त यकीन करियो दर्द उबड़का ॾेई टहिकी पवंदो हो। ऐं अहिड़े ई मंज़रनामे जे करे हैदर रिंद इन ॻाल्हि में मशहूरु थियो त हैदर रिंद पंहिंजनि मारूड़नि सां, पंहिंजनि ढाटेड़नि सां बेइंतहा प्यारु करे थो। इहो ई सबबु आहे जो हू गीत ॻाईंदे मारूड़नि खे, झांगीड़नि खे सारींदे रोअण हर कोई उदास थी वेंदो हो। त जी हा दोस्तो, अहिड़ा ख़ूबसूरत फ़नकार जेके थर में पैदा थिया ऐं उन्हनि ॾे परॾे में पंहिंजो नालो कमायो। अॼोकी इन वीडियो में तव्हांखे ॿुधायोसीं इहो। मिलंदासीं वरी।